अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक ने खबर जो सिलसिलो जारी है। तव्हां सां मीरपुर ख़ास में खबर शेयर कंदा हलूं। मीरपुर ख़ास उमर कौर जे तक PS 52 ते ज़मीनी चूंड में हिस्सो वठंदड़ GDA उम्मीदवार अरबाब गुलाम रहीम मीरपुर ख़ास में MQM जे ज़ून ऑफिस ते पहुतो। MQM पारां इलेक्शन में हिमायत जो ऐलान। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अरबाब गुलाम रहीम चयो त सिंध में थींदड़ ज़मीनी चूंडनि में तक PS 52 ते कांटे जो मुक़ाबिलो थींदो। MQM हमेशह साथ ॾिनो। हिन भेरे बि MQM ऐं PTI जे हिमायत सां कामयाबु थींदसि। हुन चयो त हिक तरफ़ PP वारा इस्तीफ़ाऊं ॾेई रहिया आहिनि त ॿिए तरफ़ बाई इलेक्शन कराई पई वञे। असां मैदान खाली न छॾींदासीं। हिन चयो त ॼाणल तक ते धांधली जो ख़दशो आहे, छाकाणि त PP उम्मीदवार अमीर अली शाह अहिड़ियूं ॻाल्हियूं करे रहियो आहे। उन करे आऊं इलेक्शन कमीशन वारनि खे अपील थो करियां त उन ॻाल्हियुनि जो नोटिस वठनि। मूं वॾे वज़ीरात जे दौर में रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया। असांजे दौर में सिंध सूबो ख़ुशबुनि जे सूबे दौर सुञातो वेंदो। हाणे गटरनि जे बदबू अची रही आहे। PP रिकॉर्ड करप्शन कई। महांगाई कंट्रोल करणु सूबाई हुकूमत जो कमु आहे, पर पंहिंजे नाहिली लिकाइण लाइ उहे इल्ज़ाम वफ़ाक़ी हुकूमत ते हणिया पिया वञनि। हिन चयो त इमरान ख़ान ईमानदार शख़्स आहे ऐं मच साने में शहीद थियलनि जे वारसनि सां ॾुख में गॾु आहियूं। जॾहिं उन मौक़े ते मुतहदा अॻवान ऐं अॻूणी MPA डॉक्टर ज़फ़र कमाली चयो त PP सिंध खे तबाह करे छॾियो आहे। रोड रस्ता तबाह आहिनि, शहर खंडर बणाए छॾिया आहिनि। उन करे PP मुखालफ़ में जेको बि शख़्स इलेक्शन में ईंदो, असां उन जी मदद कंदासीं। अहिड़ी तरह PS 52 ते अरबाब रहीम जी मुकमल हिमायत जो ऐलान कयूं था। उन मौक़े ते AD लाखो, ज़ाहिद नून ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।